हर साल जिया हिन साल में मुंहिंजी ॻोठाणी तंज़ीम पारां मलीर जे बहिराड़नि जे मर्कज़ मेमण ॻोठ में 3 ॾींहनि जो सक़ाफ़ती मेलो सजायो वियो। सक़ाफ़ती मेले जे पहिरें ॾिहाड़े ते सिंध जे क़दीमी सक़ाफ़ती रांदि मलमलाखड़े जो मैदान सजायो वियो। सिंध बलोचिस्तान पंजाब सां तालुक़ रखंदड़ मल पहलवाननि ज़ोर आज़माई सवें शहरनि खां दाद ऐं इनाम वसूल कया। मुंहिंजी ॻोठाणी तंज़ीम जे अॻवाणनि मोहम्मद अली नखरज ऐं इनायत कमराणी एजाज़ हनीफ़ ख़ासकेली जे इंतज़ामनि हेठि मलीर जे मेमण ॻोठ जी तारीख़े मोहम्मदी ग्राउंड में मलमलाखड़ो रांदि जो मेलो सजायो वियो। मलाखड़े जी रांदि में केतिरनि ई मल पहलवाननि हिसो वरितो ऐं मुक़ाबला कया। उन मौक़े ते इलाइक़े जे सियासी समाजी अॻवाणनि काज़ी लतीफ़ बलोच, मुर्तज़ा यार, मोहम्मद बलोच, सलीम जी मेमण, अब्दुल कादिर दर्स खां अलावा सभई माण्हुनि मलाखड़े में शिरकत करे दिलचस्पी वरिती ऐं खटींदड़ पहलवाननि खे दिलि खोले इनाम ॾिनो। उन मौक़े ते रांदि मुतालिक़ अॻवाणनि जो चवणु हो त ख़ासि तौर कराची जे बहिराड़नि में इन्हनि सरगर्मियुनि करण सां मुस्बत विंदर ऐं पंहिंजी बका जी जिदोजहद जी हिकमत अमली जोड़ण जो मौक़ो मिले थो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।